नाज़रीन अमांखे अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं त बावड़ो में गुज़िरियल ॾींहुं ज़हरीलो कचो शराब वापराइण सबबि 5 ॼणा फौत थी विया हुआ। अहिड़े वाक़े बाद एसएसपी घोटके जी हिदायतुनि ते कुझु ॻोठनि ते पुलिस चढ़ाई करे हज़ारे लीटर कचो शराब हथ करे ज़मीन में पूरियल ड्रमनि खे बाहि ॾेई साड़े छॾियो आहे। इन ई हवाले सां वधीक तफ़सील वठूं था बावड़ो मां गुलाम अली रिंद खां। जी गुलाम अली, आगाह कजो। जी बिल्कुल, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त बावड़ो में गुज़िरियल ॾींहुं ज़हरीलो कचो शराब वापराइण सबबि 5 ॼणा फौत थी विया। फौतनि में तनवीर दायो, सुहेल समो, कैसर माछी, सैयद नज़र शाह, राजू माछी बि शामिल, जेके ज़हरीली शराब वापराइण सबबि फौत थी विया। 5 ॼणनि जो फौत थियण बाद शहर जे सियासी समाजी अॻवान थोरे वारसनि जो चवणु हो त असल मुलविस जवाबदारनि ख़िलाफ़ जल्द कार्रवाई करे इंसाफ़ कयो वञे। होॾां अहिड़े वाक़े बाद एसएसपी घोटकी जे हिदायतुनि ते डीएसपी बावड़ो मोहम्मद मिठल खखराणी ऐं एसएचओ अब्दुल वहीद भुट्टो जी अॻवानी में डेवरी जे इलाइक़े ॻोठ गुलाम हैदर रिंद, ॻोठ आरब रिंद ऐं ॻोठ डेवरी ते चढ़ाई करे हज़ारे लीटर कचो शराब हथ करे वरितो। जॾहिं त ज़मीन में पूरियल जेका ड्रम हुया सो उन्हनि खे बाहि ॾेई साड़े छॾियो आहे। होॾां एसएचओ वहीद भुट्टो जो चवणु आहे त असुल जवाबदारनि खे जल्द गिरफ़्तार करे वारसनि खे इंसाफ़ फ़राहम कयो वेंदो। जी।